बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। इहदिना सिरातल मुस्तक़ीम। ज़िंदगीअ में इंसानी शख़्सियत जा केतिरा ई रूप थींदा आहिनि, कि नेगेटिव हूंदा आहिनि कि पॉज़िटिव रूप। अॼु कुझु ॻाल्हियूं जेके मां तव्हां सां शेयर थो कयां उहे ॾाढियूं अहम आहिनि। ज़िंदगीअ में जेकॾहिं को माण्हू तव्हां सां मिले थो ऐं बार बार कावड़ करे थो, बिना सबब जे गुस्सो करे थो ऐं तव्हां ते हरू भरू सख़्तीअ सां पेश अचे थो पियो, त उन माण्हू खां बि तव्हां पासो करे वञो, छो जो उहो कॾहिं बि तव्हांखे सुकून वारी ज़िंदगी गुज़ारण में मदद नथो करे सघे। जेकॾहिं को माण्हू तव्हां सां गॾु आहे, हमेशह पंहिंजो अहसासु ॾियारे थो पियो ज़ुबानी तौर ते त मां तव्हां सां गॾु आहियां, पर जॾहिं उनजी ज़रूरत पए थी, मुंहिंजे मदद जी ज़रूरत पए थी ऐं तव्हां हुन खां मदद घुरो था, हुन खां हेल्प वठो था ऐं हू तव्हांजी मदद नथो करे ऐं सिर्फ़ु ज़ुबानी हमदर्दी थो ॾेखारे पियो, त अहिड़े माण्हूअ खां बि तव्हां अलॻि थी वञो, छो जो उहो कॾहिं बि तव्हांखे कंहिं बि क़िस्म जो फ़ाइदो नथो ॾेई सघे। टियों क़िस्म माण्हूअ जो, अहिड़ो माण्हू जेको तव्हांखे घटि सम्झे ऐं पाण खे बहितरु सम्झे थो, उन माण्हूअ खां बि परे थी वञो, जुदा थी वञो, छो हज़रत अली करमल्ला वजह जो कौल बि आहे त जेकॾहिं को जंहिं जॻह ते तव्हांजी इज़त न हुजे, उन जॻह ते तव्हां न वञो, छो जो उहा जॻह तव्हांजे लाइ पुरसुकून न आहे ऐं उन जॻह ते तव्हांखे सुकून नथो मिली सघे। जेको तव्हांखे घटि सम्झे थो उन खां अलॻि थी वञो। ॿियो आहे बदतमीज़ माण्हू। अहिड़ो बदइख़लाक़ माण्हू, बदतमीज़, जेको ॻाल्हि ॻाल्हि ते तव्हां सां गुस्से सां पेश अचे थो, तव्हांजी इज़त ऐं एतिराम जो को बि ख़्यालु नथो करे, तव्हांजे रुतबे जो, तव्हांजे शख़्सियत जो हुन ते को बि असरु नथो थिए, र्यूड आहे हद खां घणो, न मुस्कुराए थो, तव्हां हुन सां ॻाल्हायो था त हू मुस्कुराए ई नथो, बसि ईअं पथर लॻो पियो आहे, थंभो लॻो पियो आहे, त उन ई माण्हू खां बि तव्हां परे थी वञो। उहो बि तव्हांखे ज़िंदगीअ में कॾहिं बि सुकून सां रहणु कॾहिं बि कोन ॾींदो। ॿियो हूंदा आहिनि मुफ़्तख़ोर। अहिड़ा माण्हू जेके तव्हां सां गॾु आहिनि, तव्हां सां ज़िंदगी बसर कनि था पिया, पर कंहिं बि क़िस्म जो ख़र्चु नथा कनि पिया, तव्हां उन्हनि जे मथां इन्वेस्ट कंदा रहो था पिया, वक़्त जी इन्वेस्टमेंट, पैसनि जी, गिफ्ट्स जी या ॿियूं शयूं, पर हू तव्हां सां गॾु नथा रहनि पिया, त अहिड़े क़िस्म जे माण्हू खां बि बहितरु थींदो त तव्हां परे थी वञो, छो जो हू तव्हांखे कंहिं बि क़िस्म जो फ़ाइदो न ॾींदो। जीअं बेपारी ॾिठी आहे तव्हां, उहा कंहिं वण ते उछलबी आहे त उन जो खाधो खुराक उन वण ते हूंदो आहे ऐं उहो वणु सुकी वेंदो आहे, उहा बेपारी उन मां ई पाणियाठ ऐं ॿिया जेके जुज़ा हूंदा आहिनि उहा खाईंदी रहंदी आहे ऐं उहा पछाड़ीअ में उहा शइ हुनजी ख़तमु थी वेंदी आहे। उन खां पोइ अहिड़ो माण्हू जेको तव्हां को बि प्रोफेशन कयो था पिया, धंधो कयो था पिया, उन में तव्हांजी हिमत अफ़ज़ाई नथो करे पियो, तव्हांजे लाइ पॉज़िटिव थाट्स नथो रखे पियो, सुठियूं ॻाल्हियूं नथो संभाले पियो, त अहिड़े माण्हूअ खां बि परे थी वञो। मां तव्हांखे चइनि पंजनि माण्हुनि छहनि जो क़िस्म ॿुधाया। हिकिड़ो जेको बार बार कावड़ थो करे, उन खां परे थी वञो। ॿियो जेको इमोशनली तव्हांखे ब्लैकमेल करे थो ज़ुबानी, पर मदद नथो करे, उन खां अलॻि थी वञो। ॿियो बदतमीज़ माण्हू जेको बदइख़लाक़ी करे थो ऐं र्यूड आहे, उन खां बि तव्हां परे थी वञो। ॿियो पैरासाइट यानी मुफ़्तख़ोर, जीअं बेपारी हूंदी आहे, तव्हांजे मथां ई मदार रखे थो पियो ऐं तव्हांजी कंहिं बि क़िस्म जी हेल्प नथो करे पियो, उन माण्हू खां बि परे थी वञो। ऐं ॿियो उहो माण्हू, तव्हां प्रोफेशन में आहियो या कंहिं बि जॻह ते आहियो, तव्हांजी कंहिं बि क़िस्म जी हेल्प नथो करे, तव्हांजो सहारो नथो बणिजे, त अहिड़े माण्हू खां बि अलॻि थी वञो। अलाह साईं असां सभिनी खे सिधो रस्तो ॾेखारे ऐं सिधे रस्ते ते हलण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए।